नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर आवाज़ टीवी ते कैंसर जे मर्ज़ में वरतल लाड़काणे जी मासूम न्याणी बाबति रिपोर्ट जो नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर पारां मासूम ईमान राजपर जे सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जी हिदायत कई वई आहे। सिहत खाते NIBD ऐं आगा खान इस्पताल इंतिज़ामिया खे लेटर लिखी छॾियो। न्याणीअ जे इलाज जो मामिलो थाणे ते आवाज़ टीवी जो थोराइतो आहियां। ईमान राजपर जे वालिद अली मोहम्मद राजपर पारां ख़ुशी जो इज़हार कयो वियो आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर आवाज़ टीवी ते कैंसर जे मर्ज़ में वरतल लाड़काणे जी मासूम न्याणी बाबति रिपोर्ट जो नोटिस वरितो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर महताब शहर सां लाइन ते मौजूदु आहे। महताब, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, असांखे ॿुधाए हलो त 2 ॾींहं पहिरीं असां आवाज़ टीवी ते हिकु रिपोर्ट हलाईसीं। ईमान अली जेकी ब्लड कैंसर में मुब्तला हुई, जेको हुनजो वालिद हुयो, उन आवाज़ टीवी जे जेको हुन स्टोरी हलण खां पोइ हुन हिकु अपील कई CM सिंध खे। CM सिंध जेको आहे हुनजी अपील जेके आवाज़ टीवी जी ख़बर ते हुन नोटिस वरितो आहे ऐं उन सिहत खाते खे लेटर जारी करे छॾिया आहिनि त उहा हुनजी इलाज जेको आहे सरकारी सतह ते कराइनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो त आवाज़ टीवी हिकु दफ़ो ॿीहर ग़रीब मज़लूम ऐं मिसकिननि जो आवाज़ बणी आहे। ऐं जॾहिं असां जॾहिं ईमान अली जे वालिद सां हुनजी ॻाल्हि थी, अली मोहम्मद सां ॻाल्हि थी, हुन आवाज़ टीवी जा थोरा मञा। हुन चयो त आवाज़ टीवी जे तसल्लुस सां असांजी CM सिंध जेको आहे असांजी दां ॿुधी आहे। हुन नंढड़ी जो जेको इलाजु आहे उहो सरकारी सतह ते करायो पियो वञे ऐं हुन सॼी सिंध खां दुआ घुरी आहे त असांखे मुंहिंजी दुआ कई वञे जीअं मुंहिंजी नंढड़ी जेका जो इलाजु थी सघे ऐं उहा सिहतयाब थी वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी महताब तफ़सील खां आगाह।